तो पापियुनि जी लंबी लिस्ट है। हुकुम दियो तो पेश कया। पेश कयो वने। यमराज महाराज जी दरबार में नेता के पेश कयो वने। ही केड़ी सभा है? न विधानसभा न राज्यसभा एन वारी लोकसभा है। मुझी कुर्सी किथे है भाई? अरे मरदूत, ई यमराज जी दरबार है। इते तो के तुझे कहल गुनाहन जी सजा ॾियण लाइ आंदो वियो आहे। इनमें केड़ी नई गाल है? इनजे करतूतन ता पर्दो ठाहियो वञे। साईं, ई पाण के गांधीवादी नेता सॾाए थो। इलेक्शन वक्त जनता अॻियां हथ ॿधी वोट घुरण वञे थो पियो। मुखे बुधाया अॻियां वधाए थो पियो। धर्म जाति जे नाले ते पैसनि जे जोर ते बदमाशनि जे जोर ते वोट हासिल करे थो। जीतण खां पोइ पंहिंजे ऐं माइटनि जा बिब ऐं घर भरे थो। मुखे बुधाया तड़े केड़े ऑफिसर मागत कई मां उनखे हाणे सस्पेंड करे छड़ींदस। खामोश दृष्ट नेता। साईं, ॿियो त छॾियो, गरीबनि जी इज्जत सां खेॾण लॻो। पंहिंजे महकमे जे ऑफिसरनि मार्फत धन कठो करण लॻो। आए ॾींहुं धर्म जाति जे नाले ते दंगा फसाद कराइण लॻो। शराब खोरी ऐं जुआ संदसि जो शान बणिजी पियो। हिकु खुददार ऑफिसर हिनखे गोली हणी परलोक रवानो कयो। मुखे बुधाया तड़े केड़े ऑफिसर मागत कई मां उनखे हाणे सस्पेंड करे छड़ींदस। नापाक नामुराद पाजी नेता। हिकु हिन वक़्तु तुंहिंजी रती भर बि न हलंदी। साईं, हिनखे कहिड़ी सजा ॾिनी वञे? हिनखे पहिरों गरम तेल जी तई में साड़ियो वञे। घणो वेल भाई। साईं, मुखे एक मौको त ॾियो। मां इलेक्शन खटी मां जेका भी रकम हासिल कंदस अधु तव्हांजी सेवा में पेश कंदस। साईं, कुत्तो त वफ़ादार थींदो आहे। हा हा, वफादारी जो पहिरों पाठ पढ़ी सके। कुत्ते जी जूं ॾियो। धरती ते वधियल ज़ुल्मनि सबब हिननि खे हथों हथ ॿी जूनी ॾेई धरती ते वापसि मोकिलियो वञे। जेकॾहिं इहे मथे रहिया त हिते मर्द फैलाए छॾियाऊं तो छुटकारो पाइण ॾाढो मुश्किल थी पवंदो। जी आज्ञा साईं। साईं आज्ञा हुजे त अॼु जो आख़िरी केस पेश कयां। पेश कयो वञे। वॾे गर्व जी ॻाल्हि आहे जो अॼु हिकु महान आत्मा पेश थी रही आहे। यमराज महाराज जी दरबार में महान आत्मा के अदब सां पेश कयो वञे। जय सदानंद, जय सदानंद, जय सदानंद, जय साईं, ही साईं सदाराम साहिब जो सचो भगत आहे। सिंध खां हिते आयो ते पहिरों केतिरा ई कष्ट ॾिठाई। जीअं जीअं महिनत कयईं ऐं ईमानदारीअ सां धन कमाए, उनखां पोइ इन धर्मशालायूं ठारायईं, प्याऊ खोलायईं ऐं केतिरा ई धर्माऊ कम कयईं। साईं, इहो तो मुंहिंजो फर्ज़ हो। साईं, इन पूज छदाणी दरबार तीर्थ में आयोजित सामूहिक जनेऊ संस्कार, सामूहिक विवाह और सामूहिक सगाइन में पंहिंजी ॾाढी सेवा ॾिनई। साईं, इहो तो हर एक जो फर्ज है जंहिंखां जेतिरो पुजे। धन है धरती माता ऐसे अड़न महान आत्माउनि ऐं समाज सेवक ऐं भगवान के भक्तन सां इनके स्वर्ग जो आनंद वठायो वने। वो भी स्वर्ग खां केतरी खाली पई आहे। जो आ गया साईं। चित्रगुप्त, इनके असां पंहिंजे हथन सां स्वर्ग में वठी वेंदासूं। ठीक है? जो आ गया साईं। अज जी दरबार इते ही पूरी कई वने।